टंडो आदम में मिनी जहान के सरदार हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की विलादत व सादत की खुशी में टंडो आदम में डॉक्टर सादिक अली बलोच पारां जश्न ईद मिलादुल नबी के सिलसिले में शानदार प्रोग्राम थी गुजरियो, जंहिंमें डॉक्टर असलम रूही, डॉक्टर तारिक शाह, डॉक्टर मुर्तजा हिंगोरो, रईस रसूल बख्श वरी, रईस आमिर मजार खान वरी, मोहम्मद फारूक अब्बासी, खान मोहम्मद मासूमी, रिजवान कोरी, इमदाद अली बलोच, हाकिम अली बलोच, असद अली बलोच, मोहम्मद अली कादरी, खालिद खास खैली, हाफिज एहसान, वली मोहम्मद सांद ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते हैदराबाद खां आयल नामियारे आलम अल्लामा मोहम्मद असलम मदनी ख़िताब कंदे चयो त हुज़ूर सल्लम जी विलादत बासआदत जो ॾिहाड़ो असां मुसलमाननि लाइ ईद बराबरि आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशह प्यार, मोहब्बत ऐं अमन जो पैगाम ॾिनो आहे। असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी करे दुनिया ऐं आख़िरत के बहितर बणाए सघूं था। आख़िर में इज्तिमाई दुआ घुरी वई ऐं लंगर विरहायो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।